अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत शहबाज़ शरीफ़ खे बैरून मुल्क वञण जी इजाज़त ॾियण जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ अपील दाख़िल कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त शहबाज़ शरीफ़ जे केसनि में अपील जो हक़ रखूं था। शहबाज़ शरीफ़ जी गारंटी कीअं मञी वञे जॾहिं त हिक ॿिए मफ़रूर जी गारंटी ॾेई न सघियो। मुस्लिम लीग नून जे शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त अदालत जे फ़ैसिले जी दरख़्वास्त में वाज़े कयो नेब इल्ज़ाम हयो आहे त उनखे साबित बि करणो पवंदो। नेब जो चेयरमैन मुल्क जे कानून ऐं आइन खां ॿाहिरि नथो थी सघे। खंड जी करप्शन में अवाम 500 अरब ॾेई चुको पर नेब खे नज़र न आया। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो NA 249 कराचीअ में खटण जे ख़ुशीअ में कारकुननि खे मुबारकबाद। हुन चयो त कराचीअ जी आवाम सिलेक्टेड खे रद्द करे पीपल्स पार्टीअ खे खटरायो ऐं हुन पंहिंजे बयान में वज़ीर आज़म ते तनक़ीद कंदे चयो त अमीरनि लाइ MN सिटी ऐं ग़रीबनि लाइ वरी लंगर खानो। वज़ीर आज़म ईअं कोन हलंदो। पंहिंजे ख़याली दुनिया खां ॿाहिरि अचो। इमरान हुकूमत में 8.5 करोड़ पाकिस्तानी गुरबत जी लकीर ते अची विया आहिनि। हर रोज़ 15 खां 20 ॼणा गुरबत सबबु ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। आम माण्हुनि जे खीसे मां 90 अरब रुपयनि खां वधीक कढण लाइ बिजली महांगी कई। ईद खां पोइ 20% माण्हुनि खे सनती शोबनि मां नौकरियुनि मां कढण जो पिणु ख़दशो आहे। लाहौर जी न्यू अनारकली बाज़ार में SOPs जे ख़िलाफ़ वर्ज़ीअ ते पुलिस जो शहरियुनि ते तशदुद। डंडनि जो वसकारो शहरियुनि खे तशदुद करण ते SHO खे मुअत्तिल करे छॾियो। शहरियुनि ते तशदुद किरोना SOPs ते अमल कराइण जो रस्तो न आहे। फैसलाबाद जे इलाइक़े नज़र नियाज़ पाड़े जी रहवासण मिसमात शाज़िया सैयद पंहिंजे मासूम धीउ फिज़ा सां गॾु नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज कंदे दाहींदे चयो त फैसलाबाद में मुंहिंजे वालिद जूं 2 फैक्ट्रियूं प्लाट ऐं दुकान आहिनि जिन में मुंहिंजो ऐं मुंहिंजे भाइरनि जो हिसो आहे, जंहिं ते मुंहिंजो सौटु शकील शाह, चाचा अफ़ज़ल शाह ऐं असलम शाह कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं असांखे पंहिंजो हिसो नथा ॾियनि। हिसो घुरण ते मोतमार धमकियूं ॾियनि था जिन मां मूंखे ऐं मुंहिंजे औलाद खे पिणु जान जो ख़तरो आहे, जंहिं ते हुन वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। मोरो शहर में सिंध कॉलोनी लॻ ॻोठ शाहान सोलंगीअ में 12 साल अकरम अली वलद शौकत सोलंगी ऐं 10 साल ज़ुहैब वलद अब्दुल रशीद सोलंगी सिंध कॉलोनी वटि दौलतपुर माइनर भरिसां रांदि करण दौरान पैर तिरकण सबबु 2 नींगर ॿुॾी फौत थी विया। इलाइक़े वासे नींगरनि खे कढी अस्पताल मुंतक़िल कयो जिते डॉक्टरनि पारां फौत थियण जी तस्दीक बैदि लाश वारसनि हवाले। 2 नींगरनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। कराचीअ जे ॻोठ कमाल खान जोखियो ऐं ॿियनि ॻोठनि में बहरिया टाउन जे मालिक मलक रियाज़ जे गुंडनि जे हमलनि में 5 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी तहलके मोरो पारां मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध जी ज़मीन ते बहरिया टाउन जे आड़ में कब्ज़ा करण ऐं कराची सिंधी वसिंदनि खे हमला बंदि कया वञनि। ॿी सूरत में क़ौम परस्त तंज़ीमुनि सां गॾिजी भरपूर तहरीक हलाई वेंदी। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते मोरो में क़ौमी अवामी तहरीक पारां मुज़ाहिरो करे SOPs तहत एहतिजाज रिकॉर्ड करायो, जंहिं में अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बहरिया टाउन जी माफ़िया केतिरनि ई क़दीमी ॻोठनि खे मिसमार करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी कंहिं बि तरह मलक रियाज़ ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। अगरि सिंध हुकूमत ऐं बहरिया टाउन इंतिज़ामिया पंहिंजी होड तां न हटिया त संदन घेराव कयो वेंदो। घोटकी शहर जे टंडो हासिल पठान मोहल्ले में हथियारबंदनि जी फायरिंग में 1 ॼणो आदम घोटो मारिजी वियो। इतलाह ते घोटकी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश पंहिंजी कस्टडीअ में सिविल अस्पताल घोटकी पहुचाया। आदम घोटो जे क़त्ल जे इतलाह ते वॾे तादाद में घोटा बिरादरीअ जा माण्हू वाक़े वारे हंधि ऐं अस्पताल पहुची विया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।